बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह अज जामिया मुहम्मदिया मदरसे जे अंदर क़िबला मुफ्ती उबैदुल्लाह डायरी साहब जेको एक अज़ीम ही अज गजानी कोठाई आहे, या सारा जोगी आहे, छो त ही इस्लामी दीनी तालीमात के हवाले से जो स्कूलन के अंदर फ़हाशी ऐं उरानी के आम करण जे लाइ हुकूमत वक़्त उस्तादन जे लाइ टीचर जेके भर्ती कया आहिनि, यकीनन इहा इस्लाम के ख़िलाफ़ ॻाल्हि आहे। उन जे लाइ अॼु उलमा मशाइख़ ऐं अवामुन्नास मुख़्तलिफ़ सियासी समाजी फ़लाही तंज़ीमात के सॾा आहे। अल्हम्दुलिल्लाह तारीक़ लब्बैक जे तरफ़ खां भरपूर नमूने से दोस्तन की शिरकत थी है। PS छटरी जी बिलख़ुसूस इंशाअल्लाह ताला हिन कम में असां संदन सां गॾु आहियूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बदरुद्दीन मेमन, ख़ादिम ताज मस्जिद मोरो। साईं ही तमाम ख़ुशी की ॻाल्हि आहे, साईं मुफ्ती उबैदुल्लाह डायरी साहब जन हिकिड़ो ही अज़ीम कम की शुरुआत कई है ऐं सभिनी मुसलमाननि खे दावत ॾिनी आहे त नेकी कम में हिसो वठनि। हीअ हुकूमत जी ग़लति पॉलिसी आहे जो स्कूलनि में ॻाइण वॼाइण वारो प्रोग्राम, म्यूज़िकल प्रोग्राम रखे असांजे नंढनि ॿारनि जे कचे ज़हन खे अॻ ई नेट ऐं जेको सिलसिलो हले पियो थो, यूट्यूब वग़ैरह फेसबुक, उन्हनि ज़ुल्म करे छॾियो आहे। उन्हनि जे ग़लति इस्तेमाल करे नौजवान नसुल तबाह थी वियो आहे। बहितर हुकूमत जेका रहियल खोयल कसर हुई उहा पूरी करण जे लाइ म्यूज़िकल टीचर मुक़ररु कया आहिनि। क़ुरान जा हाफ़िज़ मुक़ररु नथा कनि। हालांकि इस्लामी मुल्क आहे, हिंदुस्तान वारा कनि त सम्झ में ॻाल्हि अचे थी। मुस्लमान मुल्कनि में हिते क़ुरान हाफ़िज़ मुक़ररु न करणु, उन जी जॻह ते म्यूज़िकल टीचर जीअं गानो बजाने जी ट्रेनिंग ॾिनी वञे कचे ज़हन खे, असांजी शदीद लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। ऐं असां गॾिजी साईं मुफ्ती उबैदुल्लाह साहब जी अॻुवाणी में उलमा मशाइख़ जेके सॼे हिन तहलके ज़िले नौशहरे खां पहुची रहिया आहिनि, कुझु पहुता आहिनि, प्रेस क्लब ते वञी पंहिंजे ख़्यालात इज़हार कंदासीं। यकीनन इहा ॻाल्हि क़ाबिल मज़म्मत आहे जेका हुकूमत वक़्त जे तरफ़ां इक़दाम कयो वियो आहे त नंढड़नि ॿारनि खे बजाए इस्लामी तालीम ॾियण जे, इस्लामी तालीम जे तरफ़ तवज्जो ॾियण जे, उन जे बदिले में इस्लाम मुखालिफ़ जेका क़ुरान और हदीस में क़ाबिल मज़म्मत आहे उहे शयूं ईजाद करे ऐं उहे शयूं दाख़िल करे असांजी नौजवान नसल खे तबाह पियो कयो वञे। असां मुफ्ती उबैदुल्लाह डायरी साहब जा शुक्रगुज़ार आहियूं जो उन्हनि हिन अज़ीम कम में असांखे पंहिंजो मददगार बनायो। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला मुल्क पाकिस्तान के वतन अज़ीज़ के ख़ुसूसन बाबुल इस्लाम सिंध के दीन इस्लाम दीन मतीन जो सब खां वॾो मरकज़ बनाए। अल्लाह ताला असां सभिनी जो हामी नासिर थिए। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, सलातु वस्सलामु अला ख़ातिमुल अंबिया वल मुरसलीन। जीअं त अॼु मुफ्ती उबैदुल्लाह साहब डायरी तमामु सुठो क़दम खयों आहे ऐं हुकूमत वक़्त खे इहा सोच करणु खपे त जेके पाकिस्तान एतिरियुनि क़ुर्बानियुनि सां ठहियो आहे, इन में तव्हां कहिड़ा कम पिया कयो। हुज़ूर जे दीन सां इहो मज़ाक़ न कयो। महिरबानी करे ख़ुदा जे अज़ाब के सॾु न कयो। जेकर इहो कमु तव्हांजो रहंदो त हुज़ूर जे दीन सां मज़ाक़ कंदा रहंदो त अल्लाह साईं जो ईअं न थिए किथे अज़ाब नाज़िल थी वञे। ऐं हुकूमत वक़्त खे इहो वाज़े करण थो चाहियां त हींअर इहा तव्हांजी जेका बि ॻाल्हि आहे इहा न हलंदी। जेके तव्हां स्कूलनि में म्यूज़िक टीचर खया आहिनि, इहे नाक़ाबिले बर्दाश्त आहिनि। इस्लाम इन शइ जी इजाज़त नथो ॾिए। असां इन जी पुरज़ोर मज़म्मत था कयूं ऐं असां हुकूमत वक़्त खे इहो अपील न पर हुकूमत वक़्त के इहा ॻाल्हि ज़हन में विझण था चाहियूं त इहा ॻाल्हि न हलंदी। हुज़ूर जा चाहण वारा हींअर वेठा आहिनि, सभु ॻाल्हि खे मुंहुं ॾींदासीं इंशाअल्लाह। साईं उबैदुल्लाह सां असां हर ॻाल्हि में गॾु आहियूं ऐं तहरीक लबैक साईं उबैदुल्लाह सां हर ॻाल्हि में गॾु आहे। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जीअं त अॼु असां हिते मदरसा जामिया मुहम्मदिया में अॼु असां मौजूदु आहियूं।
अॼु जेको ही जेका आहे महफ़िल सजाई वई आहे, जेका रैली जो एतमाम कयो वियो आहे, उस्तादुल उलमा हज़रत अल्लामा मौलाना क़िबला साईं मुफ़्ती उबैदुल्ला डायरी साहिब जन काल ॾिनी, जेको अॼु खां कुझु ॾींहं पहिरियां सिंध असेंबलीअ मां मौसीक़ीअ जे बारे में बिल पास कयो वियो त हर सरकारी इदारे में जेके बि सिंध जा गवर्नमेंट जा इदारा आहिनि उन में पहिरियों पीरियड जेको आहे त उहो मौसीक़ीअ जो उन में रखियो वियो आहे। त उन जी असां मुज़म्मत में अॼु हिते असां गॾु थिया आहियूं। इनशाअल्लाह असांजे जेके बि इत्तिहाद अहले सुन्नत में या जेके ॿियूं असांजूं सुन्नियुनि जूं तहरीकूं आहिनि, ख़ुसूसन तहरीक लबैक पाकिस्तान मुफ़्ती साहिब सां गॾु आहे ऐं हर जेको बि मुफ़्ती साहिब अॼु ऐलान कंदा इनशाअल्लाह तहरीक लबैक पाकिस्तान PH-36 इनशाअल्लाह साईं सां गॾु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद। तंज़ीमात अहले सुन्नत जेके बि अहले सुन्नत व जमात जूं तंज़ीमूं आहिनि उन्हनि तंज़ीमुनि मां असांजे इलाइक़े शाहपुर जानिया ज़िला नवाबशाह मोरो मोहतरमुल मक़ाम जनाब अल्लामा सैयद राशिद हुसैन शाह, सैयद निज़ामुद्दीन शाह, चीफ ऑर्गेनाइज़र जमात अहले सुन्नत, मोहतरमुल मक़ाम साईं बदरुद्दीन मेमुन ताज मस्जिद मोरो, हज़रत क़िबला हाफ़िज़ सैयद शहज़ादो शाह साहब, मौलाना आशिक़ हुसैन तहरीक लबैक पाकिस्तान नवाबशाह, मौलाना क़ुरबान अली कासमी ऐं ॿिया काफ़ी उलमा ऐं मशाइख़ उन्हनि जी क़ियादत में हिन फ़क़ीर जी मेज़बानीअ में जामिया मुहम्मदिया शाहपुर जानिया में अॼोको ही प्रोग्राम ऐं पुरअमन एहतजाज जंहिं मक़सद लाइ रखियो वियो आहे उहो इहो आहे त हिन दौर जे अंदरि हुकूमत पाकिस्तान जेका हाणे हुकूमत में कान्हे, पीपल्स पार्टी सरदार शाह साहब मुराद शाह साहब उन्हनि पछाड़ीअ में वेंदे वेंदे हिकिड़ो कुदो कमु ऐं उन कुदे कमु करण खां पहिरियां न अवाम जी राय वरिती वई न उलमा जी राय वरिती वई। म्यूज़िक टीचर भर्ती कया ऐं मौसीक़ी या म्यूज़िक इस्लाम जे अंदरि उन जी केतिरी हैसियत आहे या उहो हराम आहे या न आहे उन जी हुरमत ते नज़र कोन कयूं। हालांकि उलमा जो इन ॻाल्हि ते इत्तिफ़ाक़ आहे, ही सभई उलमा वेठा आहिनि त म्यूज़िक हराम आहे। उन जा दलाइल क़ुरान में मौजूदु आहिनि, हदीस शरीफ़ में मौजूदु आहिनि ऐं उलमा जे अक़वाल मां बि इहा शइ साबित आहे। दलाइल सां गॾोगॾु इहो म्यूज़िक जेको आहे इहो बेहयाई फैलाइण जो ज़रियो आहे। असांजे इस्लाम जे उसूल में हिकिड़ो उसूल आहे सदे ज़राए। सदे ज़राए जो मतिलबु इहो हूंदो आहे त जेका शइ गुनाह जो ज़रियो बणिजे उन जो बि सद कयो वञे। उलमा या मशाइख़ असीं त उलमा थियासीं, पर जेके अवाम आहिनि मां महसूसु कयो आहे त उहे अवाम बि हिन ॻाल्हि में राज़ी कोन्हे। उहे बि चवनि था त असां पंहिंजे बचनि खे हथनि में दुहल कोन ॾींदासीं, असीं पंहिंजनि बचनि खे हथनि में धमचर कोन ॾींदासीं, असीं पंहिंजनि बचनि खे हथ में तबला कोन ॾींदासीं, असीं पंहिंजनि बचनि जे हथनि में क़ुर ॾिसणु था चाहियूं, असीं पंहिंजनि बचनि जे हथनि में हदीस ॾिसणु था चाहियूं, असीं पंहिंजनि बचनि जे हथनि में भली साइंस पढ़नि, बायोलॉजी पढ़नि, केमिस्ट्री पढ़नि, बल्कि उलमा त हिन ॻाल्हि जी हिमायत कंदा आहिनि। असांजा मुस्लमान वॾा वॾा पुराणे दौर खां वठी साइंसदान रहिया, कीमियादान रहिया, फिज़िक्स जा माहिर रहिया, इन शइ जो त कंहिं बि इनकार कोन कयो आहे। हुकूमत जो इहो कुदो कमु बिल्कुलु इन जी सिर्फ़ु असीं शाहपुर जानिया मोरो नवाबशाह वारा मज़म्मत कोन था कयूं, बल्कि पूरी दुनिया जा, पाकिस्तान जा, सिंध जा हर हिकु गयूर मुस्लमान, हर हिकु गयूर सुन्नी, हर हिकु गयूर गैरतमंद सिंधी उहो कॾहिं बर्दाश्त न कंदो जो उन जी न्याणी वेठी हुजे ऐं उन जे साम्हूं मास्तर वेही तबला वॼाए, मास्तर वेही दुहल वॼाए, मास्तर वेही म्यूज़िक वॼाए। तव्हां इंसाफ़ जो फ़ैसिलो कयो त जेकॾहिं दुहल वॼंदो त छा न्याणियुनि जे ऐं म्यूज़िक टीचर जे विच में बेहया जो दरवाज़ो न खुलंदो? इन सिलसिले में हीअ प्रेस कॉन्फ्रेंस ऐं हीअ पुरअमन एहतजाज शाहपुर जहानिया में जामिया मुहम्मदिया में हिननि उलमा अहले सुन्नत ऐं मशाइख़ जी क़ियादत में हिन फ़क़ीर जी मेज़बानी में रखियो वियो आहे। इहो ई असांजो मक़सदु आहे, ऐं मुतालबो आहे हुकूमत खां। असां मुतालबो था कयूं, ईअं न सम्झनि त हीअ मौला आहिनि ॿ टे ॾींहं ॻाल्हियूं कंदा बसि ख़तमु। अल्हम्दुलिल्लाह पूरी सिंध जे अंदरि हाणे इहा एहतजाज जो सिलसिलो शुरू आहे, सिर्फ़ु शाहपुर जानिया में न, दादू में, ॿियनि ज़िलनि में बि मुख़्तलिफ़ तंज़ीमात अहले सुन्नत जे तरफ़ां मरकज़ी जमायत अहले सुन्नत, जमायत अहले सुन्नत पाकिस्तान, तहरीक लबैक पाकिस्तान, सुन्नी तहरीक ऐं पाकिस्तान सुन्नी तहरीक, उन्हनि सभिनी अल्हम्दुलिल्लाह इन शइ जी ताईद कई आहे ऐं हुकूमत वक़्त खां मुतालबो आहे त जॾहिं तव्हांजे ख़ज़ाननि में पैसा खुटी था वञनि त तव्हां नौकरनि वारनि खे पोइ ते कंदा आहियो, मुलाज़िमनि खे पोइ ते कंदा आहियो। त हींअर दीन जे करे, रसूलुल्लाह जे पैगाम जे करे, इस्लाम जे करे ऐं जेका शइ हराम आहे
इहो इहा शइ ईअं हराम आहे जीअं शराब हराम आहे। पोइ सुभाणे शराब जा गता खोलिया वेंदा, हू चवंदा बसि असांखे केरु चवण वारो कुझु केरु कोन्हे को, शराब जा गता खोलियो, भंग हलायो, चर्स हलायो, आफ़ीम हलायो। उलमा जो फ़र्ज़ु आहे असां पंहिंजो फ़र्ज़ु अदा कयो, असांजे मथां सिर्फ़ु पहुचाइणा। असीं हुकूमत खां मुतालबो था कयूं इन्हनि म्यूज़िक टीचरनि खे ख़तमु कयो वञे, बल्कि इन्हनि जी जॻह ते बहितर अमल इहो आहे क़ुर करीम जा हाफ़िज़ रखो, आलम रखो, उहे दीन सेखारीनि, इस्लाम सेखारीनि, हदीस सेखारीनि। तव्हांखे दीन मां कहिड़ी तकलीफ़ पहुती आहे? दीन जे करे तव्हांखे मुल्क मिलियो, दीन जे करे तव्हांखे इज़त मिली। पर सरदार शाह ऐं मुराद शाह त सैयद आहिनि, जंहिं नाने जो इहो औलाद आहिनि उन्हनि खे त कुझु थियणु खपे। असां इन ॻाल्हि जी भरपूर मज़म्मत कयूं था, मां सिर्फ़ु न बल्कि सभई अहले सुन्नत व जमात वारा मज़म्मत कयूं था ऐं सभई चऊं था त इहो मौसीक़ी नामंज़ूर आहे, इहो म्यूज़िक टीचर नामंज़ूर आहे, असांखे क़तन मंज़ूर कोन्हे। असीं सिर्फ़ु इन मदरसनि जे चौदीवारी जे अंदरि न, अल्हम्दुलिल्लाह ताला असीं जलसनि में, सिंध में, बलोचिस्तान में अवाम खे जाॻाईंदासीं, अवाम खे चवंदासीं त ग़ैरतमंद बणिजो, पंहिंजे बच्चनि जे हथनि में दुहिल न ॾियो, पंहिंजे बच्चनि जे हथ में तबला न ॾियो। ऐं अल्हम्दुलिल्लाह तव्हां साफ़ जो मां शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां न्यूट्रल थी करे इन पैगाम खे आम कयो, पहुचायो ऐं उन्हनि हुकूमत वारनि ते इहो पैगाम पहुचे त अल्हम्दुलिल्लाह असां मुस्लमान सभई इन ॻाल्हि में राज़ी न आहियूं, असांखे म्यूज़िक टीचर न खपनि। तव्हां ही सभु उलमा वेठा आहिनि, खां पुछो केरु राज़ी आहे? उलमा खे छॾियो, अवाम खां पुछो, सर्चिंग त कयो न, केरु बि राज़ी कोन्हे को। केरु राज़ी थींदो त असांजूं नियाणियूं दौलो खणनि? ख़ुशूसन नियाणियुनि जे लाइ पैगाम, हर कंहिंखे नियाणियूं, मूंखे बि नियाणियूं आहिनि, हर कंहिंखे नियाणियूं आहिनि। तंहिं करे असीं इन कुदे कम जी भरपूर मज़म्मत कयूं था। हे चवनि था त बसि असां भर करे वियासीं, हे 2-3 ॾींहंनि मौलवियुनि सां तव्हांखे जो टकराव न थियो आहे। अल्हम्दुलिल्लाह असीं उलमा जेके आहियूं न, अल्लाह ताला जे हबीब करीम फरमायो अल उलमाउ वरसतुल अंबिया, आलिम नबियनि जा वारिस आहिनि। पोइ नबियनि जा वारिस आहिनि, अल्हम्दुलिल्लाह पोइ नबियनि जा वारिस जेलनि खां ऐं मेलनि खां, मेल सम्झो था हिकिड़ा कुकड़नि जा मेल, ही कुकड़नि जा मेल कोन्हे के, ही उलमा जा ऐं बातिल जा मेल आहिनि। जाल हक़ वज़ाकल बातिल थी ॾेखारींदो। अल्लाह ताला असांजी कोशिशि क़बूल करे। प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे, उन खां बाद में असीं हाईवे ते वञी ऐं पुरअमन एहतजाज कंदासीं। सिर्फ़ु अॼु न, वरी मौक़ो मिलियो, मां मुख़्तलिफ़ शहरनि में उलमा खे ॾिसां पियो, हे तयारियूं कनि पिया, एहतजाज जो सिलसिलो हलंदो ऐं इहे शयूं ख़तमु कयूं वञनि। मौसीक़ी जी हुरमत ते उलमा जो इत्तिफ़ाक़ आहे, इहा शइ सुठी कोन्हे। म्यूज़िक टीचर ख़तमु कया वञनि ऐं असीं हिन दौर जे अंदरि तव्हां ॾिठो त साफ़ ई जान मोहम्मद महर उनजो क़त्लु थियो आहे, असीं उनजी भरपूर मज़म्मत कयूं था। जेकॾहिं को माण्हू सुठो आहे ऐं उहो अवाम ताईं सुठियूं ॻाल्हियूं पहुचाए थो, उनखे क़त्लु कयो थो वञे त केरु पुछण वारो कोन्हे को, असीं उनजी मज़म्मत कयूं था। न्याणी नंढड़ी फातिमा उहा राणीपुर में पीरनि जी हवेलीअ में मरी वई आहे, उनखे क़त्लु कयो वियो आहे। छा आहे हक़ाइक़ अञा ज़ाहिर कोन थिया आहिनि। असीं हुकूमत खां मुतालबो कयूं था तहक़ीक़ करे, तफ़्तीश करे, के कंहिंसां नाहक़ न थिए, तहक़ीक़ो तफ़्तीश करे ऐं जेके ज़ालिम आहिनि उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे। अहले सुन्नत व जमात जे तंज़ीमातुनि हमेशह जीअं इस्लाम जे ख़िलाफ़ु थींदड़नि ॻाल्हियुनि जी मज़म्मत कई आहे, तीअं उन्हनि शयुनि जी मज़म्मत कई आहे जेके शयूं भली जेतोणीकि असां सां तालुक़ु रखनि। घणा माण्हू हाणे एतिराज़ पिया कनि त बाबा ॾिसो हे तव्हांजे पीरनि जूं हवेलियूं, उन्हनि में असांजे पीरनि जूं हवेलियूं, असीं उन्हनि सां मुलविस आहियूं छा? असांजो त उन्हनि सां जेकॾहिं ग़लति कमु कंदो असीं पंहिंजे बचनि सां मुलविस न थींदासीं। अल्लाह तबारक व ताला असांखे इन कम ते इस्तिक़ामत नसीब कंदो। हे सभु उलमा वेठा आहिनि, हे सभई उलमा चवनि था, तंज़ीमात अहले सुन्नत सभई इन ॻाल्हि जी भरपूर मज़म्मत कयूं था। असांखे मौसीक़ी नामंज़ूर आहे, म्यूज़िक नामंज़ूर आहे, म्यूज़िक टीचर नामंज़ूर आहिनि। असांखे मंज़ूर आहे त क़ुर मंज़ूर आहे, असांखे मंज़ूर आहे त हदीस नबवी मंज़ूर आहे, असांखे मंज़ूर आहे त किताबुल्लाह जो दस्तूर मंज़ूर आहे ऐं इंशा अल्लाह ताला उहो दस्तूर अची ॾेखारींदो। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। Music teacher,